नाज़रीन, असां हिन वक़्तु सिंध ऐं मुल्क जी मशहूरु ढंढ हाले जी ढंढ ते मौजूदु आहियूं। ऐं हाले जी ढंढ उहा ढंढ आहे जेका पखियुनि जे जन्नत जे आमाजगाह तौरु लेखी वेंदी आहे। हीअ हाले जी ढंढ न रुगो ख़ूबसूरती में पंहिंजो मट पाण आहे, पर उन सां गॾोगॾु हीअ पखियुनि जी बहितरीनु आमाजगाह आहे, जंहिं करे हिन ढंढ खे रामसर साइट बि करे चयो वेंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिन ढंढ जे हवाले सां पखियुनि जी 222 क़िस्म जेके पखियुनि जी आमद जेका आहे सा हिन ढंढ में थियल आहे। ऐं हर साल जॾहिं सियारो थींदो आहे त हिते लखनि जी तइदाद में हिन ढंढ ते पखी ईंदा आहिनि। पर हिन वक़्तु हिन ढंढ ते पखी छो न आया आहिनि ऐं पखियुनि जे न अचण जा कहिड़ा सबब आहिनि, अचो त इन हवाले सां ऐं हिन ढंढ जी ख़ूबसूरती जे हवाले सां हितां आयल सियाहन ऐं ख़ासि करे हितां जे वाइल्ड लाइफ एमएलए सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहो असांखे हिन पखियुनि जे न अचण जे हवाले सां कहिड़ा सबब ॿुधाइनि था। छाकाणि जो जॾहिं थधि ऐं सियारो जॾहिं जोबर में हुजे ऐं हीअ ढंढ जॾहिं पखियुनि खां ख़ाली आहे त हिन पखियुनि जे न अचण जे हवाले सां हितां जा कहिड़ा सबब आहिनि ऐं पखियुनि हिन ढंढ खां मुंहुं मोड़ियो आहे त छाजे करे मोड़ियो आहे। हम आए थे, एक्सप्लोर की थी हमने, तो हमें जगह अच्छी लगी तो हम यहाँ पे आ जाते हैं रिलैक्स करने के लिए, क्योंकि कराची तो बहुत करीब है। बाकी हम देखते हैं कि आप बाहर अगर जाएँ मुल्क में, वहाँ पे एक छोटे छोटे अर्बन फॉरेस्ट होते हैं, तो ये उस तर्ज का बन सकता है। लाइक आप बना सकते हैं यहाँ पे, अगर मेंटेन किया जाए इसको, तो ये बहुत अच्छी जगह है फैमिलीज़ के लिए पिकनिक बनाने के लिए, और यहाँ पे आ सकते हैं, रिलैक्स कर सकते हैं। सबसे पहली बात, सबसे अच्छी बात, कराची से बहुत करीब है, आप सीधा 1 घंटे में यहाँ पे पहुँच सकते हैं, रिलैक्स करके आप 1 ही दिन में आ सकते हैं। तो आई थिंक अगर हमारी गवर्नमेंट इसको मेंटेन करती है तो ये बहुत अच्छा स्पॉट बनेगा, और रास्ते वगैरह ठीक हो जाते हैं तो यहाँ पे फैसिलिटीज़ वगैरह रहती हैं, तो यहाँ से बहुत रेवेन्यू भी जनरेट कर सकते हैं। पानी तकरीबन आउं सम्झा थो 15 साल थी विया आहिनि की जेको आहे सो पाणी चेंज कोन पियो थिए, ऐं कहिड़े मुश्किल केॾी महिल को बरसाती पाणी जमा थियो त थियो, पर असल वजह जेका हुनजी इहा ई आहे त हीउ पाणी जेको आहे सो ख़राबु थी वियो आहे। पाणी जी तब्दीली तमामु ज़रूरी आहे, जंगियुनि जो हुन सां को असरु कोन थो पए, पखी पंहिंजा रस्ता मटाए अची सघनि था। हींअर बि पखी आया हुआ कुझु टाइम पहिरीं, पर हिते जेको पन खाईंदा आहिनि पखी, जेको पखियुनि जो जेको चारो आहे, उहो चारो जेको आहे सो पाणी ख़राबु हुअण जे करे वाधारो न पियो थिए पाणी जो, इन जो पखनि जो। ऐं उन खां अलावा इहो आहे त हिन में तमामु घणो वाॻू वधी वियो आहे, जंहिंजो को माना को सिस्टम कोन ठाहियो वियो आहे, त माना जेको क्रोकोडाइल आहे उनखे माण्हू उनजो को सिस्टम ठाहे, उनखे अलॻि सां को सेटअप ठाहियो वञे, उहो पखियुनि खे उन हमलो करे ख़तमु करे था छॾनि। हींअर बि कुझु वलर आया हुआ पखियुनि जा, उन्हनि ते वाॻुनि हमला कया, ऐं पाणी तमामु किन्नू ऐं बदबूदार थी वियो आहे। और हम लोग यहाँ पे पहले आए थे तकरीबन ये कि 6 मंथ पहले, ठीक है। तो ये कि हम लोग को ये जगह बहुत अच्छी लगी थी माशाल्लाह। ये कराची से बहुत करीब पड़ता है, तकरीबन 1 घंटे की ड्राइव पर है, और ये फैमिली के लिए बहुत ही अच्छा जो ना एक पिकनिक पॉइंट है। मतलब यहाँ पे आप फिशिंग भी कर सकते हैं, नाइट स्पेंड भी कर सकते हैं, मतलब कि वीकेंड एंजॉय करने के लिए कराची वालों के लिए जो ना, मैं बोलता हूँ कि इससे बेहतरीन जगह करीब से करीब और कोई भी नहीं है। सर बस ये सहूलत के हिसाब से ये बताऊँगा कि बस यहाँ के जो रोड्स वगैरह हैं इस पर थोड़ा सा काम होना चाहिए गवर्नमेंट की जानिब से, ठीक है ना। और बाकी ये कि थोड़ी सी ये सहूलत तो अल्हम्दुलिल्लाह यहाँ पे कि अभी तक तो ये कि कुछ नहीं है, क्योंकि इतनी कोई पब्लिक आती नहीं है, ठीक है। तो जब आना शुरू हो जाएंगे इंशाल्लाह, हमारी भी कोशिश है कि हम टूरिज़्म जो है ना इधर इंशाल्लाह लाएंगे इंशाल्लाह ना, मतलब कि कुछ बनाएंगे, सस्ता पैकेज बनाएंगे लोगों के, ताकि लोग यहाँ पर आएँ और अपना वीकेंड वगैरह एंजॉय करें यहाँ पे अपनी फैमिली के साथ। तकरीबन 45 से 50 साल मुझे यहाँ पर आते हुए हो गया, और देखें इसकी सबसे बुनियादी वजह ये है कि पक्षी अब क्यों नहीं आ रहा। पक्षी इसलिए नहीं आ रहा, परिंदे इसलिए नहीं आ रहे कि अब जगह जगह उनको बारिशों का पानी मिल रहा है, ढंड मिल रहे हैं, तो अब इस तरफ हिजरत कम हो गई है, उन्होंने नए ठिकाने तलाश कर लिए। प्लस ये कि यहाँ पर बेदरेग जो है ना वो इसका शिकार खेला गया। अमूमन परिंदे जो हैं वो फिर डर के मारे भी नहीं आते हैं, और एक अरसा हो गया यहाँ पर अब परिंदे आपको नज़र नहीं आते। और बुनियादी वजह देखें, आप बदीन चले जाएँ, केटी बंदर चले जाएँ, आपको यहाँ पर वाफिर मकदार में परिंदे नजर आएंगे, क्योंकि वो वहाँ पर उनको तहफ़्फ़ुज़ है, वो उसका ख्याल कर रहे हैं। बाकी तो आपके सामने क्रोकोडाइल भी नहीं है, वो भी ख़त्म हो गए। वाइल्ड लाइफ वाले क्या कर रहे हैं ये अल्लाह जानता है। हज़ारों करोड़ों रुपयों की ग्रांट मिलती है उनको, कुछ नहीं है। मैंने इस तरह से देखा, देखें ये जो नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी ये महीने ऐसे होते थे 4
कि झील का पानी नज़र नहीं आता था, इतने पक्षी होते थे, इतने पक्षी होते थे कि झील का पानी नज़र नहीं आता था। बिल्कुल काले काले उसमें मुर्गामियाँ भी उतर रही हैं, नीलसर भी, हज़ारों किस्में होती थी। अच्छा, इसमें किस तरह बेहतरी आ सकती है? इसमें बेहतरी देखें, परिंदा तो नहीं आ रहा अब आपके पास। इसमें आप यही है कि यहाँ का माहौल अच्छा कर लें, परिंदा नहीं आता। परिंदा इसलिए नहीं आ रहा कि उसको नई आबादियाँ मिल गई हैं जहाँ उनका गुजर औकात एहसन तरीके से हो रहा है। जब परिंदे को उसके करीब जगह मिलेगी वो वहाँ उतरेगा। ग्लोबली वार्मिंग भी आहे, कुछ एतिरियूं चेंजिस आयूं आहिनि दुनिया में वेदर कंडीशंस में, जंहिंजे करे कुझु जेके से वार्स भी आहिनि, बम्बार्डमेंट आहिनि, पखियुनि पंहिंजो रस्तो छॾे ॾिनो आहे हिन पासे अचण जो, जेको इंडस 4th वे हो असांजो, जंहिंमां पखी जी गुज़रगाह हुई दुनिया जी 4थो नंबर, उहा हाणे घटि परसेंटेज में पखी पियो अचे। न त हिते असां वटि हिकिड़े ज़माने में प्रिंस ड्यूक ऑफ एडम्बरा 1982 में हिन सेंटर जो इब्तिदा कयो जंहिंजे साम्हूं पाणी हींअर बीठा आहियूं। ऐं ही रामसर साइड आहे। 1969 में ईरान जे हिकिड़े शहर रामसर में हिकिड़ी कन्वेंशन थी जंहिंमें इंडेंजर्ड स्पीशीज़ प्लस जेके से माइग्रेटरी बर्ड्स सभ खां वधीक जिन ढंढुनि ते ईंदा उन्हनि खे रामसर साइट करार ॾिनो वेंदो हो। त हीअ बि रामसर साइट आहे हिकिड़ी, ऐं तमामु घणो पखी हूंदो। हिते काउंटेबिलिटी असांजी हुई तक़रीबन 220 स्पीशीज़ जी, जंहिंमां हींअर तक़रीबन असां वटि हिन टाइम मौजूदु आहे, हिन साल असां वटि उन्हनि में 10 स्पीशीज़ बि कोन आयूं आहिनि। ऐं असां वटि घणो करे पखी जेको सो बैक माइग्रेशन में ईंदो, हाणे तक़रीबन 10-15 ॾींहंनि खां पोइ बैक माइग्रेशन बि शुरू थी वेंदी। जीअं ई सीउ थोरो ख़तमु थींदो ऐं वरी कंडीशन ॿी थींदी, थोरी गर्मी थींदी, त पखी वरी वापसि माइग्रेट कंदो पंहिंजे वतन ॾांहुं, त उहे पखी बि असां वटि हिते स्टे कंदा। पर हिन दफ़े मुश्किल सां थो चई सघिजे कि उहे पखी बि अलाए अचनि अलाए न अचनि, छो जो हिकिड़ो त कुझु कंडीशन्स अहिड़ियूं आहिनि, उन खां पोइ ही असां वटि जेकी रिसाइकलिंग कान्हे पाणी जी, वाटर्स जी जेकी, इहो पुराणो पाणी बीठो आहे जेको हिन में ढंढ जो पाणी ईंदो हो किंझर खां उतां, उहो पाणी हिन में ऐड कोन पियो थिए। प्लस ही पाणी जेको आहे बीठल हिते, ही रेनिंग वाटर आहे, कुझु हिन जो पंहिंजो जेको सो ढंढ जो वाटर आहे, उहो जेको सो यको ई बीठो आहे, उन जी ड्रेनेज कान्हे। इहो वाटर बोर्ड जी जवाबदारी आहे त ईयरली कहिड़ी पोज़ीशन ते, कहिड़े सिम्टम्स ते ऐं कहिड़ी उन ते जेको सो हुनखे बीहारिजे, कहिड़े लेवल ते, कहिड़े सीज़न में घटि कजे, कहिड़ी सीज़न में वधीक कजे, त हू पंहिंजी इन कारकरदगी खां जेको न सो बिल्कुलु मुनारिफ़ आहिनि। इन करे ही हिकिड़ो त वीड पैदा कंदी थिए जेको पखी खाए थो, मेन शइ। ऐं उन खां अलावा पाणी जॾहिं मेरो थिए थो, पाणी ज़हरीलो थिए थो, त पखी नथो अचे। उन जूं ॿियूं बि कई वजूहात थी सघनि थियूं, पर मेन फैक्टर्स इहे आहिनि जेके मूं तव्हांजे साम्हूं हींअर अर्ज़ु कयो। सैर व तफरी के हवाले से ये बनेगा बहुत अच्छा, मगर कुछ ऐसा लगता है कि जानबूझकर जो है ना इसको इग्नोर किया जा रहा है। सबसे बड़ी बात, सैयाह अगर यहाँ तक पहुँच रहा है, एक तो आमद व रफ्त के ज़रा है। पिछले 30 साल के बाद जो है आप देखेंगे 30 साल से पुल खड़ा हुआ है, रास्ते में खड़ा हुआ है, आज तक इसका कोई हाल ही नहीं हुआ है। पिछले 35 साल से तो मैं पुल को देख रहा हूँ, कच्चे में से आना पड़ता है। ऐसे में सैयाह क्या आएगा, अपनी फैमिली को क्या लाएगा। अभी भी ये रोड बनी है अल्लाह अल्लाह करके, आप देखो तकरीबन 16 साल के बाद रोड बनी है। नसी वागू त हिते 1972 खां वठी जेको न सो आहिनि वागू को अॼु त कोन आहे, ऐं वागू पखी खाए कोन थो। इहा ग़लति फहमी आहे हिकिड़ी माण्हुनि जी कि वागू पखी खाए। वागू बुख में अगरि को हिकिड़ो हथु को बगो मिली वियुसि त खाई वरितई त खाई वरितई, जेकर न त वागू हरू भरू पखी जे वेझो कोन वेंदो आहे। रीज़न छा आहे? रीज़न सही हिकिड़ो थी पाणी आहे जेको ज़हर आलूद थी वियो। हाणे ही बि पाणी जी कंडीशन ख़राबु थी वई आहे, हिन जी रिसाइकलिंग थियणु घुरिजे, हिन खे पाणी खे ॿाहिरि कढी नओं पाणी दाख़िल कजे हिन में, ताकी ढंढ वरी ताक़त झले, हिन जी ज़मीन वरी उहा ताक़त झले ऐं हुन में वीट पैदा थिए। वीट पैदा थींदी त इहो पखी वरी माइग्रेट कंदो हेॾां अचण लाइ, छो जो आई जंग सॼी पेट जी न। जॾहिं इंसान जो हू वीचारा बुख में उतां निकिरनि था पंहिंजो मुल्क छॾे, हिते अचनि था त हिते बि उन्हनि खे अगरि ख़ातिर खां फीडिंग न थिए ऐं उन्हनि खे उहा वीट न मिले हिते खाइण लाइ, त लाज़मी पोइ ॿियो रस्तो उन्हनि वटि इहो आहे को जेको ॿियो स्टाफ जलींदा। पर पंहिंजो जेको मकाई पखी आहे उहो भला मकामी पखी घटि पियो ॾिसण में अचे हींअर। हा, उन जा सबब बि आहिनि जो कुझु त जेके से आहिनि। हीअ जीअं अंदरि झंग आहे, उन में हींअर गिरे हिरन वग़ैरह उन्हनि जो सीज़न आहे हींअर आनंद बचन करण जो, त उहे आहिनि, उहे बि माइग्रेटरी आहिनि।
पर आहिनि 12 महीना कुझु पखी उन्हनि में बि अहिड़ा आहिनि जेके रेज़िडेंट रहनि था हिते, उहे आहिनि जेके आहिनि प्रेज़ेंट, उहे प्रेज़ेंट आहिनि। हा उहो घणा क़िस्म हूंदा पंहिंजा, कहिड़ा कहिड़ा नाला? साईं पाण वटि हिते इलाही स्पीशीज़ आहिनि जेके हिते रहनि था जी। मकामी जी हिकिड़ा त फॉरेस्ट बर्ड्स आहिनि, जंहिंमें तव्हांजो किंगफिशर थी वियो या पंहिंजो लार्क थी वियो, 2-टे ॿिया क़िस्म आहिनि उहे, जीअं ही ग्रे हेरन थियो, पर्पल हेरन थियो, इहे पखी आहिनि। इहे पखी रहनि बि था, आना बचा करे वरी हलिया बि वञनि था, पर इहे सालाना अचनि था। हा हर कंडीशन में अचनि था। आम ॾींहंनि में पंहिंजा पखी इहे जी कार्मोरेंट आहे, इहो कार्मोरेंट 12 ई महीना हिते रहे थो। बाक़ी ॿियो अहिड़ो को पाणी जो पखी असांखे फ़िलहालु ॾिसण में बगो आहे, बगो 12 ई महीना हिते रहे थो। इहे रेज़िडेंट पखी असांजे हिते इहे आहिनि। बाक़ी तक़रीबन सभु जेके स्पीसीज़ अचनि थियूं त सभु माइग्रेटरी आहिनि। 72 में जॾहिं वाघू छॾिया विया हो तक़रीबन 2 हुआ, हाणे घणा वाघू हूंदा पंहिंजे हिते? साईं सेंसस फ़िलहालु इन जो को प्रॉपर कोन थियो आहे, पर 200 प्लस आहिनि। 200 प्लस? हा उन्ही जो छा ख़ासि खुराक जो छा सिस्टम हूंदो आहे? नेचुरली जेको बि उन्हनि खे मिले थो, जीअं हू सर्वाइव कनि था पंहिंजी ज़िंदगी, तीअं गुज़ारीनि। पाण में नर्सरी जेका आहे वाघू जे हवाले सां इहा त असां वटि रखियल आहे डिस्प्ले लाइ न, ऐं नसुल वधाइण लाइ। त हिननि खे असीं हथ सां फीड कराईंदा आहियूं पंहिंजो। हा उन में गोश्त ॾींदो आहे, असांजा फंड थींदो आहे जेको हाले जी जो, उन में गोश्त वग़ैरह हिननि जो मिलंदो आहे, फाड़नि जी फीडिंग मिलंदी आहे, उहा हुननि खे जेको सो खाराईंदा आहियूं, वाघुनि खे गोश्त खाराईंदा आहियूं। अच्छा घणा फाड़ा हरण पाण जे नर्सरी में? हरण हींअर असां वटि तक़रीबन 11 आहिनि। लास्ट ईयर हिकिड़ी को वायरल इन्फेक्शन हिननि खे थी वियो, जंहिंमें इलाही मोर्टिलिटी थी वई। हा तक़रीबन 12-14 जानवर मरी विया। जी नाज़रीन, तव्हां सिंध जी मशहूरु ऐं पखियुनि जी बहितरीन आमाजगाह जन्नत तौरु लेखी वेंदड़ हाले जी ढंढ ते आयल सियाहन ऐं उन सां गॾोगॾु हितां जे वाइल्ड लाइफ अमले जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हितां जे सियाहन जो इहो चवणु आहे त हीअ ढंढ हाले जी ख़ूबसूरत ढंढनि में शामिलु आहे ऐं कराची खे पिणु वेझी आहे, जंहिं करे हीअ ढंढ सियाहन लाइ ऐं सियाहन जी तफ़रीह जो बहितरीन मर्कज़ बणिजी सघे थी। उन लाइ ज़रूरी आहे त हिन ढंढ खे घुर्बल सहूलियतूं मुयसरु करे ॾिनियूं वञनि। जॾहिं त हितां जे वाइल्ड लाइफ अमले जो इहो चवणु आहे हीअ ढंढ हाले जी पखियुनि जी बहितरीन जन्नत जे आमाजगाह तौरु लेखी वेंदड़ ढंढ ज़रूरु आहे, पर हिन वक़्तु हीअ ढंढ जेका पखियुनि खां ख़ाली आहे। हिननि पखियुनि जे न अचण जो सबबु ऐं जवाबु ॼाणाईंदे इहो चयो आहे त हिन वक़्तु जेको 4th ज़ोन जेको आहे हिन ढंढ तरफ़ अचण जे हवाले सां पखियुनि जो फ्लाई ज़ोन आहे, पर हिन वक़्तु यूक्रेन ऐं रशिया जेका जंग लॻी रही आहे उन जे करे पखियुनि उहो रूट तब्दील करे छॾियो आहे ऐं उन सां गॾोगॾु हिन ढंढ में ख़ुदि जेको आहे सो केतिरनि ई सालनि खां पाणी जेको आहे ताज़ो न अचण जे करे ऐं हीउ मौजूदु जेको पाणी जेको आलूदो थी वियो आहे, इन पाणी जे निकाल न थियण जे करे ऐं अंदरि जेको गाह जेको वग़ैरह जेको बि आहे उहो उन ढंढ जे न मुड़ण जे करे हितां पखियुनि जेको आहे सो पंहिंजो चारो न ॾिसंदे ऐं ढंढ में साफ़ पाणी न ॾिसंदे मुंहुं मोड़े वरितो आहे। हिन जो इहो चवणु आहे त हिन ढंढ में साफ़ पाणी मुयसरु करे ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु हिन ढंढ में जेको हीउ आलू जो पाणी जेको आहे इन खे निकाल कयो वञे त जीअं पखी ॿीहर जेको आहे सो हिन ढंढ तरफ़ रुख इख़्तियार कंदा ऐं उन सां गॾोगॾु हीअ दफ़ो ॿीहर पखियुनि जे अचण ऐं पखियुनि जे ख़ूबसूरत नज़ारनि सां जेको आहे सो हिकु ईंदड़ सियाहन खे बहितरीन तफ़रीह जो मौक़ो फ़राहम करे सघे। कैमरामैन शमीर समीर सां गॾु इस्माइल मेमण, हाले जी ढंढ ठटो।